अस्सलामुअलैकुम सिंध एजुकेशन चैनल ते भलीकार। आज पाण पढ़ंदासीं टाइप्स ऑफ क्रोमोसोम जे बारे में। टाइप्स ऑफ क्रोमोसोम ॿिनि बेसिस ते पढ़ंदासीं। हिकिड़ो ऑटोसोम एंड सेक्स क्रोमोसोम जे बारे में पढ़ंदासीं, ॿियो कैरियोटाइप जे बारे में। ऑटोसोम एंड सेक्स क्रोमोसोम छा आहिनि? ऑटोसोम अहिड़नि क्रोमोसोम खे चइबो आहे जेका साॻी स्पेशी जे मेल ऐं फीमेल में हिकु जहिड़ा क्रोमोसोम हुजनि, त अहिड़नि क्रोमोसोम खे ऑटोसोम चइबो आहे। ऐं अहिड़ा क्रोमोसोम जेके साॻी स्पेशी जे मेल ऐं फीमेल में मुख़्तलिफ़ हुजनि, त उन्हनि खे सेक्स क्रोमोसोम चइबो आहे। मिसाल जे तौर ते इंसान जे सेल जे अंदरि 23 क्रोमोसोम जा पेयर हूंदा आहिनि, मतिलबु 46 क्रोमोसोम टोटल हूंदा आहिनि। उन में जेके 22 पेयर क्रोमोसोम जा हूंदा आहिनि उहे मेल में ऐं फीमेल में हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, त अहिड़नि क्रोमोसोम खे ऑटोसोम चइबो आहे। जॾहिं हिकिड़ो जेको पेयर आहे उहो इंसाननि जे मेल में अलॻि हूंदो आहे, फीमेल में अलॻि हूंदो आहे, अहिड़नि क्रोमोसोम खे सेक्स क्रोमोसोम चइबो आहे। जेको मर्द आहिनि उन्हनि में जेको 23 पेयर आहे जंहिंमें 2 क्रोमोसोम आहिनि, त उन्हनि मां हिकिड़ो एक्स आहे ऐं ॿियो वाई आहे, मतिलबु मुख़्तलिफ़ क्रोमोसोम जो पेयर आहे। त मेल जेके आहिनि उहे हेटेरोगेमेटिक सॾिबा आहिनि, ऐं ह्यूमन जेके फीमेल आहिनि उनमें जेको 23 पेयर आहे उनमें 2 एक्स क्रोमोसोम आहिनि, मतिलबु 2 जेके क्रोमोसोम आहिनि उहे हिकु जहिड़ा आहिनि। त फीमेल जेके आहिनि उन्हनि खे हिकु जहिड़ा क्रोमोसोम हुजण जे करे होमोगेमेटिक सॾिबो आहे। हाणे हीअ डायग्राम था ॾिसूं। हीअ पहिरियों पेयर आहे, हिन में 2 क्रोमोसोम आहिनि, त ईअं हिकु वठी 22 पेयर ताईं इहे मेल ऐं फीमेल में हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। मतिलबु इहे जेके 22 पेयर आहिनि या 44 क्रोमोसोम आहिनि इहे ह्यूमन मेल में ह्यूमन फीमेल में हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। हाणे डिफरेंस छा त ईंदो आहे? डिफरेंस 23 पेयर जो ईंदो आहे। जेको 23 पेयर आहे उन मां जेको ह्यूमन मेल आहे उन वटि हिकिड़ो एक्स क्रोमोसोम हूंदो आहे ऐं ॿियो वाई क्रोमोसोम हूंदो आहे। ऐं जेके फीमेल आहिनि उन्हनि वटि जेको 23 पेयर आहे उन में 2 एक्स क्रोमोसोम आहिनि। त 22 पेयर हिकु जहिड़ा आहिनि, इहे ऑटोसोम आहिनि। 23 पेयर मेल में अलॻि आहे, हिकिड़ो एक्स आहे हिकिड़ो वाई आहे, ऐं जेके फीमेल आहिनि उन वटि 2 एक्स आहिनि। त हिते जेको आहे न हिननि में मेल ऐं फीमेल में डिफरेंस बि हुजे, त अहिड़नि क्रोमोसोम खे सेक्स क्रोमोसोम चइबो आहे। हाणे जेॾीमहिल गैमेट फॉर्मेशन थींदी आहे, मतिलबु मेल जे अंदरि स्पर्म ठहंदा आहिनि या फीमेल जे अंदरि ओवम ठहंदा आहिनि, त उन वक़्तु छा थींदो आहे, हिननि जो नंबर हाफ थी वेंदो आहे सेल जे अंदरि, स्पर्म सेल जे अंदरि ऐं ओवम सेल जे अंदरि। हर जेको पहिरियों नंबर क्रोमोसोम आहे हिन में 2 आहिनि, त ॿिनि मां को बि हिकिड़ो क्रोमोसोम जेको आहे उहो सेल जे अंदरि वेंदो, ईअं ॿिए क्रोमोसोम मां को बि हिकिड़ो वेंदो। ऐं फीमेल आहे उन वटि 2 एक्स आहिनि, त को बि एक्स वञे त एक्स ई फीमेल वटां जेको आहे न उहो ट्रांसफ़र थींदो ओवर सेल जे अंदरि। पर जेको मेल आहे उन में हिकिड़ो एक्स आहे हिकिड़ो वाई आहे। 22 क्रोमोसोम मां हर क्रोमोसोम जी हिकिड़ी कॉपी, पर जेको एक्स ऐं वाई वारा आहिनि उन्हनि मां हाफ स्पर्म सेल अहिड़ा ठहंदा जिन जे अंदरि एक्स हूंदो ऐं हाफ अहिड़ा ठहंदा जिन जे अंदरि वाई क्रोमोसोम हूंदो। हाणे इहे स्पर्म सेल जंहिंमां ओवम सां मिलंदा ऐं ज़ाइगोट ठहंदा जंहिंमां ॿारु ठहंदो, त जेकॾहिं एक्स वारो स्पर्म सेल फीमेल जे ओवम सेल सां मिलंदो त एक्स एक्स मिली डॉटर जो औलाद थींदो, धी जो औलाद थींदो। पर जेकॾहिं वाई वारो स्पर्म सेल फीमेल जे एक्स सां मिले त एक्स वाई थींदो ऐं एक्स वाई जे करे पुट जो औलाद थींदो। त मतिलबु धीउ या पुट जो हुजणु जेको आहे उन जे लाइ कंप्लीटली मेल रेस्पॉन्सिबल आहे। पीउ जेको आहे उहो रेस्पॉन्सिबल हूंदो आहे धीउ या पुट जे औलाद जे लाइ। ऑटोसोम ऐं सेक्स क्रोमोसोम जे बारे में वधीक पढ़ंदासीं। कुझु स्पीशीज़ जीअं बर्ड्स आहिनि, मोथ जेके हिकिड़ा बटरफ्लाई टाइप जेके पोपट टाइप जेके हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि, ऐं कुझु मच्छियूं उनमें पोजीशन जेका आहे उहा रिवर्स हूंदी आहे। मेल जेके आहिनि उहे होमोगेमेटिक हूंदा आहिनि, फीमेल जेके हूंदियूं आहिनि उहे हेटेरोगेमेटिक हूंदियूं आहिनि। मतिलबु जेको सेक्स क्रोमोसोम आहिनि उहा मेल जे अंदरि 2 हिकु जहिड़ा हूंदा आहिनि ऐं फीमेल जे अंदरि अलॻि अलॻि हूंदा आहिनि। त हाणे उन में कंफ्यूजन खे अवॉइड करण लाइ एक्स ऐं वाई कोन पढ़ंदा आहियूं, एक्स जी जॻह ते ज़ेड जो वर्ड इस्तेमालु कंदा आहियूं ऐं वाई जी जॻह ते डब्ल्यू जो वर्ड इस्तेमालु कंदा आहियूं। त इन्हनि स्पीशीज़ जा जेके फीमेल आहिनि उन्हनि में
ZW हूंदो आहे, ऑटोसोम खां सवाइ हिकिड़ो Z हूंदो आहे, हिकिड़ो W हूंदो आहे, ऐं जेके मेल हूंदा आहिनि हिननि जा उनमें XX कोन हूंदा आहिनि, ZZ मतिलबु ॿई जेके आहिनि उहे हिकु जहिड़ा क्रोमोसोम आहिनि, ZZ आहिनि, ऐं फीमेल जे अंदरि ZW पेयर आहे ऑटोसोम खां सवाइ। त हिननि स्पीशीज़ जे अंदरि जेको मेल या फीमेल जे लाइ जेको रेस्पॉन्सिबल हूंदियूं आहिनि त उहो फीमेल हूंदियूं आहिनि। Karyotype. What is karyotype? Particular array of chromosomes that an individual possesses is called karyotype. It differs among species, sometimes also between individuals. हाणे क्रोमोसोम जी ख़ासि तरतीब जेका कंहिं बि इंडिविजुअल जे अंदरि मौजूदु हूंदी आहे उनखे कैरियोटाइप चइबो आहे। इहा जेका आहे स्पेशीज़ में त मुख़्तलिफ़ हूंदी आहे, पर कॾहिं कॾहिं जेको आहे हिकु जहिड़नि इंडिविजुअल जे अंदरि बि मुख़्तलिफ़ थी वेंदी आहे। मिसाल जे तौर ते हाणे ही क्रोमोसोम नंबर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, हर कंहिंजो जेको आहे उहो जेको तरतीब आहे या जेको स्ट्रक्चर आहे उहो अलॻि आहे। जीअं पाण खे ख़बर आहे त क्रोमोसोम जेकॾहिं सेंट्रोमेयर खां ॿई आर्म हिकु जहिड़ी हुजनि त मेटासेंट्रिक सॾिबा आहिनि, जेकॾहिं अनइक्वल आर्म हुजनि त सब मेटासेंट्रिक सॾिबा आहिनि, जेकॾहिं हिकिड़ी आर्म सफ़ा डिघी हुजे ऐं ॿी सफ़ा नंढी हुजे त उहे एक्रोसेंट्रिक सॾिबा आहिनि या सबटेलोसेंट्रिक सॾिबा आहिनि। ईअं ई जेकॾहिं हिकिड़ी आर्म हुजे सेंट्रोमेयर आर्म जे एंड ते हुजे त उहे टेलोसेंट्रिक सॾिबा आहिनि। त इन चइनि टाइप जी क्रोमोसोम खे ॾिसबो त जेकी मिसाल जे तौर ते इंसान जे अंदरि जेको टेलोसेंट्रिक आहे उहो को बि क्रोमोसोम कोन्हे, पर जेकॾहिं को क्रोमोसोम एबनॉर्मलिटी थी वई आहे, आर्म लूज़ करे यदि आहे टेलोसेंट्रिक मौजूदु आहे त मतिलबु त पाण जेको आहे न उहो क्रोमोसोम जी स्टडी करे पाण इहो चई सघूं था त हिन में जेको आहे न उहो कैरियोटाइपिंग में जेको आहे न पाण स्टडी करे उन में ख़बर वरिती थी हिन में जेका आहे न उहा का न का एबनॉर्मेलिटी। हाणे मिसाल तौर ते हीउ जेको पहिरियों क्रोमोसोम आहे इहो नेचुरली मेटासेंट्रिक आहे, टियों जेको क्रोमोसोम आहे उहो नेचुरली मेटासेंट्रिक आहे, पर मेटासेंट्रिक जी जॻह ते हीउ सब मेटासेंट्रिक थी वियो, मतिलबु हिन जो सेंट्रोमेयर जेको न विच में ॿई आर्म जेके आहिनि उहे बराबरि आहिनि। पर जेकॾहिं हीउ सब मेटासेंट्रिक थी विया त मतिलबु त क्रोमोसोम जो या को सीक्वेंस मिसिंग आहे या कंहिं में जेको आहे न क्रोमोसोम जो पीस एक्स्ट्रा आहे, त ॿिन्ही क़िस्मनि में एबनॉर्मेलिटी आहे। त इन कैरियोटाइपिंग जे करे पाण जेका आहे न उहा एबनॉर्मेलिटी चेक करे सघूं था। उन खां सवाइ कैरियोटाइपिंग जी बेस ते पाण स्पेशीज़ जो जेको आहे उहो डिफ्रेंशिएट कंदा आहियूं, मतिलबु हिकु जहिड़ियूं जेकॾहिं स्पेशीज़ आहिनि त उन्हनि में क्रोमोसोम जो सीक्वेंस ॾिसी उन्हनि जो पैटर्न ॾिसी त कहिड़ा कहिड़ा क्रोमोसोम आहिनि उहो स्टडी करे उन में पाण अंदाज़ो लॻाईंदा त हीअ जेके आहिनि साॻी स्पेशीज़ आहे या अलॻि अलॻि जेके आहिनि उहे स्पेशीज़ आहिनि। त इंसान में जेको आहे न जीअं मेटासेंट्रिक आहे त उहो ॾिसबो त कहिड़ा कहिड़ा मेटासेंट्रिक क्रोमोसोम आहिनि उहा असांखे ख़बर हूंदी, ऐं उन खां पोइ इंडिविजुअल कंहिं में एबनॉर्मेलिटी चेक करणी आहे त उन में ॾिठो वेंदो त क्रोमोसोम जेके मेटासेंट्रिक आहिनि उहे मेटासेंट्रिक ई आहिनि या उन्हनि में जेको आहे न उहो फ़र्क़ु अची वियो आहे। ईअं अहिड़ा क्रोमोसोम जेके एक्रोसेंट्रिक आहिनि जंहिंमें हिकिड़ी आर्म जेका आहे न सफ़ा नंढी आहे, ॿी आर्म जेका आहे उहा वॾी आहे, त उहो चेक करे अंदाज़ो कयो वेंदो त हीअ एक्रोसेंट्रिक मतिलबु पंहिंजी नेचुरल पोजीशन में आहे या हिन में को फ़र्क़ु अची वियो आहे। त इन हिसाब सां जेको आहे उहो कैरियोटाइपिंग जेका आहे उहा हेल्प कंदी आहे। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियो ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा।